उफ, अरे रे हमीदा, अरे बुख लगी है ॾाढी यार, अरे बुख ॾाढी लगी है यार। लालना जी ॻाल्हि न पुछ यार, मूंखे बि ॾाढी बुख लॻी अथई। राति जो बि खाधे थियूं। अरे ॿुध, घर तुंहिंजो बि आहे, घर मुंहिंजो बि आहे, पर घर में असां ॿिन्हिनि जी इज़त न आहे। ॿई ज़ालुनि जा पिटियल, शहर जा पिटियल, कयूं सो कयूं छा, वञूं काॾे, केरु असांखे मानी कराईंदो? लालण तूं चवीं सही थो, जेकर घर में इज़त हुजे हा त पोइ मानी न मिले यार, रुलूंगा खाम खाई। बस वांदा माण्हू, वांदो माण्हू कुते आचार हूंदो अथई, सम्झो था? वांदो माण्हू कुते आचार हूंदो आहे, पर न कुझु त फज़ीलत हूंदी। हा साईं, कुतो जेको अथई न, वरी बि कुझु वांदो वेहंदो तॾहिं बि कंहिं न कंहिं कम सां लॻल हूंदो आहे। पोइ पाण सम्झी थो कुतो वांदो कहिड़े कम सां लॻल आहे। हाणे असां ॿिन्ही सां ज़ुल्म आहे, मानी असांखे मिले कान थी, बुख बि ॾाढी लॻी आहे। को ॾिसूं आहे सो को हमरा को हितां को गुज़रे को न पर हीअं था कयूं यार, पाड़े में किथे मथां का ख़ैरातरी हुजे, उते को घर मिली पवे। न यार, मूं वॾी जांच कई आहे, असांजे पाड़े में कंहिंजो को मोह कोन्हे, को न कंहिंजो जुमाणो आहे, न टीजो आहे, न चालीहो आहे, न ॿारो आहे। इहे फ़िलहालु असांजे हिन इलाइक़े में को बि अहिड़ो माण्हू जांच कई आहे। हिकिड़ा चवनि था बाबा महांगाई वधी वई आहे, असां महिरबानी करे जुमा चालीहा ऐं इहे ॿारहं करणु छॾे ॾिना। हाणे को वॾो माण्हू हुजे, उहो को पंहिंजी ख़ैरात करे, पोइ असां लिखाई सघूं था। बाक़ी यार तकलीफ़ वधी, अल्लाह ॾे। लालण जांच त करे सघूं था, को वॾो आहे हूअं बि सॼो ॾींहुं घुमिया ऐं बुख ते न। अरे हो सम्झ, ओ जो हमरा थैली खणे थो वञे। अरे हो यार, मूंखे लॻे थो किथे भक्त पिया था वारो कर यार। हा एॾे भॻो आहे, एॾे वॾियूं देगियूं ॾाढो भतू मूंखे लॻे थो। असांखां वधीक बुखारो थी कॾहिं भॻो थी मानी। हल जेकॾहिं मुल्कीअ में आहे तॾहिं बि क़बूल आहे। जे पाॾो ताक़तवर शिया, पोइ हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां, जे छोलनि में बिरयानी आहे त वाह वाह थी वञे। पटाटा हुजनि त कहिड़ो मज़ो थी वञे। हले पटाटा या कुझु बि हलिया भला हलूं। मार कोई एॾो भॻो हीअं पोइ वेंदी त ख़बर आहे थैली खणी छाजे लाइ भॻे। बाबा साईं थैली भाॼी पई, मां थैली खणो त भाॼी हिते पई हुई। क्या भाॼी तुंहिंजी आहे? हा ख़ुदा जी कमार पर तुंहिंजी ॻाल्हि बि सही आहे। हाणे मुंहिंजी थोरो तूं मुंहिंजी ॻाल्हि छॾे त मां कदम सम्झ। ॻाल्हि ॿुध न, ॾिस त अञा ईद में 5-8 ॾींहं आहिनि। तोखे रुगो थोरो सम्झणु खपे त ॾिस न, मां तुंहिंजी हर ख़्वाहिश पूरी कई आहे। तो जेका मूंखे जेको बि तो मूंखे चयो आहे, भला कॾहिं इहो मूंखे ॿुधाए तो कि मां कंहिं शइ जो जवाबु ॾिनो आहे? हा ॾिस, तोखे जवाबु मूं कोन ॾिनो आहे, पोइ तुंहिंजो हींअर बेस छाजे लाइ आहे? अञा ईद में 8-10 ॾींहं पिया आहिनि। अलाह मालिक आहे, अलाह वॾो आहे, वरी हुकुम आहे तुंहिंजो, तूं छा खाईंदी आहे मौला जे गंज में? तूं सम्झण जी रुगो कोशिशि त कर। हा जी मां सम्झी तुंहिंजी ॻाल्हि, हर ॻाल्हि तुंहिंजी मां सम्झी वियुसि, पर इहा ॻाल्हि तूं नथी सम्झी न मुंहिंजी। अरे छुपा थैली खणो। मां चयो हिन में मिठाई हूंदी। मां हिन में सोचियो त भली कंहिं बेकरी जो केक हूंदो। तो सम्झो त हिन में मिठाई हूंदी। हा तो सम्झो त हिन में भली बेकरी जो को केक हूंदो। हा खाईंदव? खा बुख खाईंदासीं छो कोन खाईंदासीं। तव्हांखे बुख लॻी आहे न? तव्हांखे वॾी बुख लॻी आहे। अचो दरा ॾेई वञे, हिन भाऊ जा चप ख़ुशि ॿुधी आहे तोखे। बिस्मिल्लाह, अचो खाईंदव न? खाओ।